11 अध्याय में भगवान जो विश्व रूप दर्शन तहां श्रवण करे रहा हो। चौ हरे कृष्ण हरे राम। भक्त अर्जुन महाराज प्रार्थना था कन जरी विराट रूप भगवान ॾेखारियो तो चवंता हे परमेश्वर मां तव्हां खे आदि अंत विच खां परे बेअंत शक्ति वारो बेहिसाब कर कमलन वारो हथन वारो चंद्र ऐं सिज रूपी अखिन वारो बरंदड़ अग्नि जहड़े मुख वारो ऐं पंहिंजे तेज सां हिन जगत खे तेजवान कंदड़ रूप में ॾिसां थो। हे स्वामी ही स्वर्ग ऐं धरतीअ जे विच जो सॼो आकाश, आकाश कंहिंखे चइबो आहे? यानी हीअ धरती ऐं जेको मथे बादल आहिनि इन जे विच में जेकी खाली जगह आहे पोल आहे उनखे आकाश चयो वियो आहे। सम्झो था न? आकाश बादलनि खे न चइबो आहे, जेकी खाली ताईं। चओ हरे राम। चवंदा आहिनि रावण प्रयास कयो हिकिड़ी सीढ़ी ठाही स्वर्ग ताईं, लेकिन वो कम पूरो न थी सघियो, उन जो सफलता न मिली। छो जो भगवान जी डोरी आई आहे। लेकिन उते ही वॾा वॾा धर्मात्मा महात्मा अर्जुन महाराज जहिड़ा शरीर सहित थी आया। दशरथ महाराज धरतीअ ते रही करे राजा इंद्र जी मदद कंदा, असुरनि सां लड़ाई कंदा। तॾहिं एॾी स्वर्ग ऐं धरतीअ वारनि जी संगत हूंदी ही, तालमेल हूंदो हो, संबंध जुड़ियल हूंदो, कनेक्टेड हूंदा हुआ बिना मीडिया जे, धर्म जे द्वारा। अॼुकल्ह त माण्हू विश्वास ही नथा कनि स्वर्ग नर्क हूंदो आहे कि न। नास्तिक माण्हू त मञनि ई कोन था। हरे राम। जय श्री कृष्ण। लेकिन अर्जुन महाराज चवनि था त हे स्वामी ही स्वर्ग ऐं धरतीअ जे विच जो जेको आकाश पोल आहे हिन अलौकिक ऐं भयंकर रूप खे ॾिसी तमामु मां बेचैन थी रहियो आहियां। यानी सॼो आकाश भगवान जे विराट रूप में भरिजी वियो आहे, जगह खाली न बची आहे। हे गोविंद सभिनी देवताउनि जा मेड़ तव्हां में प्रवेश था कनि। सब देवताऊं टोलियुनि जी टोलियूं तव्हां में प्रवेश करे रहिया आहिनि। घणा त डिॼी करे हथ जोड़े तव्हांजे नाले ऐं गुणनि जो उच्चारण था कनि। श्री कृष्ण गोविंद। ऐं महान ऋषि संत महात्मा था चवनि भलो थे भलो थे, साधु साधु। ईअं चई सुठनि सुठनि श्रोतनि सां यानी श्लोकनि सां सुंदर सुंदर वचननि सां तव्हांजी स्तुति करे रहिया आहिनि। हे परमेश्वर जेके 11 रुद्र 12 आदित्य 8 वसु ऐं संत जन विश्वे देव अश्वनी कुमार पवन हवाऊं पितरनि जो समाज गंधर्व यक्ष राक्षस ऐं सिद्धनि जी जेके टोलियूं से सब भी अचरज सां तव्हांखे ॾिसनि था। ये देवताउनि जा कई प्रकार आहिनि। देव सिद्ध गंधर्व किन्नर चारण किम पुरुष, ये सब अलग अलग प्रकार आहिनि देव देवताउनि जा। हे स्वामी तव्हांजे अहिड़े महान रूप खे ॾिसी सभु प्राणी बेचैन थी रहिया आहिनि ऐं मां बि बेचैन थो थियां। छो त हे देव आकाश खे छुहंदड़ चमक वारे घणनि रूपनि ऐं तमामु सोझरे खे ॾिसी करे ढिजल मन वारो मां धीरज ऐं शांति नथो पाए सघां। चओ हरे राम। हे भगवान तव्हांजे विशाल रूप ऐं परलय काल जी अग्नि वांगुरु तेज वारा तव्हांजा मुख ॾिसी मूंखे दिशाऊं नथी सुझनि। मां भुलिजी वियो आहियां पूरब पश्चिम उत्तर दक्षिण रस्ता डगर पगडंडियूं कहिड़ियूं, दिशा भ्रम थी वियो आहे। मजाक थोड़ी आहे भगवान जे विराट रूप खे ॾिसण। चओ हरे राम। मुरली मनोहर ऐं सांवरो सलोनो
धनुषधारी रघुनाथ सीताराम राधे श्याम त अलग शय आहे, लेकिन विराट रूप जो दर्शन ॾिसो। हिकु त भगवान जे दिव्य नेत्रनि सां था दर्शन करो, हिननि अखियुनि सां त संभव ई न आहे, हिननि अखियुनि सां दर्शन संभव न आहे। भगवान जे ॾिनल दिव्य नेत्रनि सां अर्जुन जी दर्शन करे रहे, तो उहे चवनि था हे भगवान, हे देवेश, हे जगत जा स्वामी, तव्हां प्रसन्न थियो। मां ॾिसां थो त धृतराष्ट्र जा सभई पुट सभिनी राजाउनि सहित तव्हां में प्रवेश था कनि। भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कर्ण, हो कर्ण ऐं उन्हनि जे पासे वारी सेना जे योद्धाउनि सूदा सभ जा सभु तकड़ो तव्हांजे विशाल मुख में प्रवेश कनि था, ऐं घणनि त सिरनि सूधा तव्हांजे मुंहं में दबियल चीभाटियल तव्हांजे ॾंदनि जे विच में फाथल तो ॾिसां। हरे राम। जीअं असां भोजन कंदा आहियूं त साग जा पत्ता या चांवरनि जा दाणा फासी पवंदा आहिनि ॾंदनि में, जेसि ताईं कुली शुली कयूं, ब्रश कयूं। त अहिड़ी तरह सां भगवान जे विराट रूप में वॾा वॾा योद्धा फाथल पिया आहिनि। त इहो कीअं फाथल पिया आहिनि? युद्ध त शुरू न थी आहे, अञा युद्ध आरंभ न थी आहे, त हिते नाला खणी छॾियूं। द्रोणाचार्य, भीष्म पितामह, कर्ण ऐं वॾा वॾा योद्धा भगवान जे मुख में हली आहिनि, यानी काल रूप में ग्रसित थी विया आहिनि। इहो कीअं? जबकि युद्ध त आरंभ ई न थी आहे न। पहिरियों भगवान गीता जो ज्ञान ॾिनो आहे न भाई। ॿुधायो कीअं इहो संभव आहे? हाँ कुणाल, हाउ इज दिस पॉसिबल? ॾिसो भाई, भगवान जे विराट रूप में टई काल अथनि, भूतकाल, वर्तमान काल, भविष्य काल। भगवान सर्व समर्थ आहिनि। भगवान चाहिनि त पहिरियों जा बि जेके थी विया आहिनि उहे बि ॾेखारे था सघनि। अचण वारो नज़ारो बि भगवान में नज़र अची सघे थो। त भगवान अर्जुन खे भविष्य था ॾेखारनि जेको थोरी देरि में थियण वारो आहे। 18 ॾींहं त हली युद्ध महाभारत ई चवंदा आहिनि, हा न। 17 ॾींहं हली, 18 ॾींहं पूरी समाप्ति। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। भगवान त सर्व कला भरपूर प्रभु, सर्व समर्थ। इन करे हिते अर्जुन भगत खे भगवान भविष्य ॾेखारियो आहे। त तूं चिंता तो करे, मां युद्ध न कंदुमि, हीअं थींदो, हूअं थींदो। तूं ॾिस, सभु करण वारो त मां ई आहियां, ऐं मां करे ई चुको आहियां। तूं केवल कारण ठहो, यश खण। हरि राम। अर्जुन चवनि था त हे विश्वदेव, जे नदियूं समुंड में ई प्रवेश कंदियूं आहिनि, तीअं शूरवीर योद्धाउनि जे मेड़ बि टोलियुनि जी टोलियूं तव्हांजे ॿरंदड़ मुखनि में प्रवेश करे रहे। जीअं पतंगा मोह जे वश थी करे नास थियण लाइ ॿरंदड़ अग्नीअ में, ॾीए में, बाहि में घुसी वेंदा आहिनि, जली वेंदा आहिनि। त अहिड़ी तरह सां सभु तेज सां तव्हांजे मुख में प्रवेश था कनि, पंहिंजे नाश करण जे लाइ तेजीअ सां तव्हांजे मुख में था अचनि। ऐं तव्हां उन्हनि सभिनी जीवन खे ग्राह बणाए, पंहिंजो गिरह बणाए, ग्रास बणाए, सभिनी पासनि खां बढ़िया जबान सां उन्हनि खे चटे रहिया। चओ हरे कृष्ण। हे प्रभु, तेज सोझरो सॼे जगत खे तेज सां भरे तपाए थो। हे भगवान, कृपा करे मूंखे ॿुधायो तव्हां केरु आहियो। हे देवन में श्रेष्ठ, तव्हांखे नमस्कार आहे। तव्हां प्रसन्न थियो। आज स्वरूप तव्हांखे मां तत्व खां ॼाण थो चाहियां, छो त तव्हांजी स्वभाव खे मां नथो ॼाणां। मूंखे पंहिंजो परिचय ॾियो। हाणे ॾिसो, अहिड़ो रूप ॾिसी करे अर्जुन भुलिजी विया कि श्री कृष्ण। मां ई त वेनती कई, श्री कृष्ण भगवान खे विराट रूप ॾेखारियो। और विराट रूप जो अहिड़ो ॾिसी करे स्वरूप अर्जुन महाराज भुलिजी विया। चवनि था तव्हां केरु आहे? चओ हरे कृष्ण। ॿुधायो त जॾहिं अर्जुन जहिड़ा अहिड़ा शक्तिशाली वीर, उन्हनि खे ईअं थियो त ॿिए माण्हूअ जो छा हाल थींदो? चओ हरे राम। लेकिन अॻिते भगवान चवंदा तोखे भयभीत न थियणु खपे, छो जो मां त सभिनि जो प्रेमी, दयालु, दया करण वारो आहियां।
हिन महिल मां काल रूप जो है दर्शन करायो आहे। भगवान चवंदा है मां विस्तृत थियल काल रूप में आया। अॻिते तव्हां श्रवण कंदो। श्री कृष्ण गोविंद।